पीपल्स पार्टी सिंध जे सदर सूबाई सलाहकार निसार अहमद खोड़े चयो आहे त लोकल बॉडीज़ जे निज़ाम ते अख्तियार सूबे जा आहिनि, वफ़ाक़ खे मुदाख़लत न करणु घुरिजे। सिंध हुकूमत सोचे पई त लोकल बॉडी जे निज़ाम खे हलाइण लाइ ऑफिसरनि या सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे मुक़ररु कजे। लोकल बॉडी जो निज़ाम उन ते अख्तियारात सूबे जा आहिनि, चाहे उते कानून जेको आहे उन में इहो लिखियलु आहे त सिंध हुकूमत कंहिंखे बि एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे सघे थी ऐं इहो सिंध हुकूमत जो अख्तियार आहे जंहिंखे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे। सिंध हुकूमत सोचे पई या ऑफिसरनि खे असां उन जी ज़िमेदारी ॾियूं या कोई सिविल सोसाइटी जो ई को माण्हू हुजे उनखे बि मुक़ररु करे सघिजे थो। इन में मुंहिंजे ख़्याल में वफ़ाक़ जो वास्तो न वञे ऐं जेको बि फ़ैसिलो करिणो आहे उहो सिंध हुकूमत खे करण जो अख्तियार आहे। सूबाई असेंबली जो पास थियल कानून आहे ऐं उन कानून में सूबाई हुकूमत खे ई अख्तियार ॾिनल आहे। गंबट वरसा ड्रिब मेहरशाह में पीपल्स पार्टी सेक्रेटरी डिवीजन जनरल सेक्रेटरी अॻूणे MPA पीर सैयद मोहम्मद बचर शाह जिलानी सां संदसि भाउ रूहानी शख्सियत पीर सैयद रोशन अली शाह जिलानी जे वफ़ात ते तज़ियत करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी अॻुवान निसार अहमद खोड़े वधीक चयो त वफ़ाक़ जो सिंध सां तासुब आहे। सिंध जो अरबे खरबे रुपए जूं राहतूं वफ़ाक़ ॾांहुं आहिनि जेके हू नथो ॾे। वफ़ाक़ खे तासुब आहे सिंध सां। असां जूं अलाए केतिरियूं रहतूं आहिनि जेके असांखे नथियूं ॾिनियूं वञनि। खरबनि में रहतियूं आहिनि, अरबनि में रहतूं आहिनि जेके असांखे नथियूं ॾिनियूं वञनि। जेकॾहिं उहे ॾिनियूं वयूं हुजनि त तरक़ी जी रफ़्तार कुझु तेज़ थी सघे थी, माण्हुनि जो तदारक थी सघे थो, जिते का तकलीफ़ थिए थी उन में तकड़ में माण्हू उनखे डैमेज कंट्रोल करे सघे थो। पर हाणे तसुब बुनियाद ते जेकॾहिं हले थी का हुकूमत त उहो ज़ाहिर आहे सिंध दोस्त कोन सॾाईंदी ऐं सिंध पाकिस्तान जो ॿियो नंबर वॾो सूबो आहे ऐं उन में इहे जेके बि तकलीफ़ूं आयूं आहिनि उन में वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे मथां ज़िमे खणण खां बची कोन थी सघे। हुन चयो त मुशर्रफ दौर में कराची जी बिजली जो निज़ाम कैलेक्ट्रिक के हवाले कयो वियो जेको कराची खे बिजली मुहैया करण में नाकाम थी वियो आहे, जंहिं करे पाणी निकाली में तकलीफ़ूं पेश अची रहियूं आहिनि। संदसि चवणु हो त वोटरनि खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो आहे। हाणे हर कोई चाहे थो त इमरान ख़ान घर वञे। के इलेक्ट्रिक हिन महिल ताईं नाकाम वई आहे, फेल वई आहे, जो इहो कराची जहिड़े शहर में 5-5 ॾींहं बिजली न हुजे। बिजली न हूंदी त मोटर न हलंदा, मोटर न हलंदी त पाणी न निकिरंदो ऐं इहो सॼो चकर जेको बि थियो आहे इहो इन बुनियाद ते थियो आहे। पाण असांजो प्रेशर आहे के इलेक्ट्रिक जे मथां त उन ॻाल्हि खे सुधारे। इन मौक़े ते MNA ख़ुर्शीदमन जोनी जो लाड़काणे जो साबिक़ा चेयरमैन खैर महमूद शेख ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk